शिकारपुर में सरकार पर इनाम रखियल धाड़ेलनि समेत 72 ॾोहारियुनि हथियार पिटा करे छॾिया। कानूनी कार्रवाइनि खे मुंहुं ॾेई शरीफ़ाणी ज़िंदगी गुज़ारण जो ऐलान। शिकारपुर पुलिस लाइन में कोठायल तकरीब में सूबाई घरू वज़ीर जी मौजूदगी में ॾोहारियुनि पुलिस आलो हथियार पिटा गया। तकरीब में चूंडियल नुमाइंदा IG सिंध, DIG लाड़काणो, सेक्टर कमांडर रेंजर्स जी ॿिया अमलदार शरीक। सरेंडर पॉलिसी तहत हथियार पिटा कंदड़नि में शिकारपुर ऐं कशमोर कंदकोट ज़िलनि सां तालुक़ रखंदड़ तेगाणी, बडाणी, सबसोई टोलन जा ॾोहारी तोड़े क़त्ल अगवा समेत मुख़्तलिफ़ संगीन केसनि में घुर्बल जवाबदार शामिल। सूबाई घरू वज़ीर चयो त सभु चाहिनि था त अमुन थिए। ॾोहारियुनि जे हथियार पिटा कराइण में सरदारनि भरपूर सहकार कयो। अॼोकी तकरीब में 70 ॾोहारी पेश थिया ऐं हथियार जमा कराया। हू चाहिनि था त हथियार पिटा कंदड़ कोर्टुनि खे मुंहुं ॾेई शरीफ़ाणी ज़िंदगी गुज़ारीनि। पुलिस वटि पेश थींदड़नि जी मिल्कियतुनि खे तहफ़ुज़ ॾिनो वेंदो। कचे जे माण्हुनि खे नौकरियूं ॾिनियूं वेंदियूं। कचे जी औरतुनि जे लाइ माली मदद जी स्कीम आंदी वेंदी। तालीम, सिहत समेत सफ़री सहूलियतूं फ़राहम कयूं वेंदियूं। IG सिंध गुलाम नबी मेमण जो चवणु आहे त कराची खां कशमोर ताईं अगवा जूं वारदातूं थींदियूं हुयूं। कचे जा इलाइक़ा ॾोहारियुनि सां भरियल हुआ। 2012 खां उताणे आवाज़ सेठ जी अगवा थियण जा वाक़िआ शुरू थिया। पुलिस समेत कानून लागू करण इदारनि जी कोशिशुनि सां बदअमनी में ठापुराई आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह वफ़ाक़ी हुकूमत खां कणक जो इमदादी अघु 4000 रुपया फ़ी मण मुक़ररु करण जो मुतालबो करे छॾियो। हारियुनि खे इमदादी अघु न ॾींदासीं त कणक कीअं पोखींदा। जॾहिं बि आबादगारनि हारियुनि खे सहूलियतूं न ॾिनियूं, कणक जो फ़सुलु घटियो। चाहियूं था त हारियुनि खे वधि खां वधि सहूलियतूं ॾियूं त जीअं उहे कणक जो फ़सुलु पोखी। सिंध सरकार चाहे थी त कणक जो इमदादी अघु 4000 रुपया मुक़ररु थिए। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी प्रेस कॉन्फ्रेंस में चवणु आहे त सिंध जे हारियुनि खे 55 अरब रुपया 99 करोड़ रुपयनि जी सपोर्ट करे रहिया आहियूं। हारी कार्ड तहत हर आबादगार खे 14,000 रुपया ॾिना वेंदा। सिंध में 12 लख मैट्रिक टन खां वधीक कणक जो ज़ख़ीरो मौजूदु हुजण सबबि बहिरान न थी सघियो। कणक जो स्टॉक हुजण सबबि इम्पोर्ट जी ज़रूरत न पवंदी। सदर आसवरी ज़रदारी सां वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, सखर जे मेयर बैरिस्टर अरसलान इस्लाम शेख ऐं MNA नोमान इस्लाम शेख जी मुलाक़ात। सदर के सखर की तरक्की और शहरी इंफ्रास्ट्रक्चर बाबत जारी मनसूबे ते ब्रीफिंग ॾिनी वई। सदर आसिफ ज़रदारी तरफ़ां सखर की तरक्की के लिए खयल कदमनि की वाखाण। संदसि सखर सिंध जो टियों वॾो शहर है। उन जी तरक्की सॼे सूबे की तरक्की है। सखर की तरक्की के लिए हर मुमकिन माली और इंतजामी सहायता कई वेंदी। मनसूबन के वधीक तेज़ कयो वञे। सदर आसिफ ज़रदारी जी वॾे वज़ीर खे हिदायत। पाकिस्तान नेवी के जहाज यरमोक की उत्तर अरबी समुद्र में मंशियात खिलाफ कार्रवाई। ISPR मूजिब अटकल $972 मालियत की मंशियात जब्त कई वई। कार्रवाई सऊदी क़यादत में कायम कयल टास्क फोर्स से लाॻापियल PNS यरमोक कई नेवल चीफ पारां। PNS यरमोक के अमले की पेशेवर महारत की वाखाण। अमरीकी सेंटकॉम पारां कामयाब ऑपरेशन ते भेटा पेश। सेंटकॉम जो चवणु आहे त 48 कलाकनि में पाक नेवी 2 शकी ॿेड़ियुनि मां 3 टन क्रिस्टल मेथ, 350 किलोग्राम आइस ऐं 50 किलोग्राम कोकेन हथ कई। मंशियात की मजमूई मालियत $97 करोड़ 24 लख डॉलर्स है। सऊदी रॉयल नेवी के कमांडर फहद अल जवेद कामयाब कार्रवाई के आलमी सहकार जो बेहतरीन मिसाल करार ॾेई छॾियो। KP हुकूमत तरफां बुलेट प्रूफ गाड़ियों वठण का इनकार वारो मामलो। वफ़ाक़ी घरू वज़ीर जो बुलेट प्रूफ गाड़ियों फौरी बलूचिस्तान उमाणण जो ऐलान। मोहसिन नक़वी जो चवणु आहे त उहे बुलेट प्रूफ गाड़ियों हिकदमि बलूचिस्तान उमाणियूं वञनि। बलूचिस्तान के बुलेट प्रूफ गाड़ियों मिलण सां दहशतगर्दी की रोकथाम की कोशिशुनि खे हथी मिलंदी। वफ़ाक़ी वज़ीर ट्विटर ते वॾे वज़ीर बलूचिस्तान सरफराज़ बुगटी जे ट्वीट जो जवाब ॾिनो। बड़ी वज़ीर साबिक़ राजो सऊदी अरब के हम मनसब शहज़ादा फैसल बिन फरहान से टेलीफोनिक राब्तो गज़ा और फ़लस्तीन के मामलों से ख़यालन की ॾेवट खिते अमन इस्तेहकाम के लिए गॾियल कोशिशुनि जे अज़म जो वर्झाव कयो वियो। वरी तर्जुमान मूजिब ॿिन्ही वॾे वज़ीरनि गॾियल दिलचस्पी के मामलों से वेझनि राब्तनि में रहण ते इतफ़ाक़ कयो।
पार्टी की अपील ते वफ़ाक़ी हुकूमत कणक जो इमदादी अघु मुक़ररु कयो। हुकूमत जा थोराइता आहिनि। पीपल्स पार्टी हमेशह हारियुनि खे रिलीफ फराहम करण जी ॻाल्हि कंदी। हारियुनि खे सुठो इमदादी अघु मिलंदो त उहे पोखी कंदा। सिंध सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जो तक़रीब ख़िताब। कारोबारी बिरादरी मुल्की मईशत में अहम किरदार अदा कयो आहे। प्राइवेट पब्लिक पार्टनरशिप में पाकिस्तान जो नालो सिंध जे करे अची रहियो आहे। सदर आसिम ज़रदारी चीन जे दौरे दौरान चीनी सीड़पकारनि खे सीड़पकारी जी दावत ॾिनी। कराची जेकॾहिं एतिरो ई ख़राब आहे त माण्हू रोज़गार लाइ छो था अचनि। मुआशी माहज़ ते अहम कामयाबियूं हासिल कयूं। मांग हिजरत सिंगल डिजिट ते अची चुकी आहे। मुआशी इस्तेहकामी पड़ी मटा सटा जे ज़ख़ीरनि में बहितरी आई आहे। नाणे वारे वज़ीर जो चीनी मीडिया खे इंटरव्यू संदसि चवाइं त टिनि वरनि आलमी रेटिंग एजेंसीज़ पाकिस्तान जी क्रेडिट रेटिंग में बहितरी आई आहे। गुज़िरियल माली साल में मुल्क जी GDP में 3% इज़ाफ़ो थियो आहे। ॿोॾि सबबि कुझु तरक़ी मुतासिर थी आहे। उमेद आहे त हलंदड़ माली साल 3.5% तरक़ी जी शरह हासिल करे वठंदा। भारतीय वज़ीर आज़म नरेंद्र मोदी खे चयो आहे त पाकिस्तान सां जंग न थियणु घुरिजे। मोदी सां टेलीफोन ते ॻाल्हि ॿोल कई। वापार ज़रिए मसाल करे रहियो आहियां। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जो ओवल ऑफिस में मीडिया सां ॻाल्हियो। संदसि चवणु आहे त वापार ज़रिए 8 जंगियूं रोकियूं, जंहिंमें पाकिस्तान ऐं भारत जी जंग में विच में जंग बि शामिल आहे। पाक भारत जंग दौरान 7 जहाज़ किराए विया हुआ। ॿिन्ही एटमी मुल्कनि जे विच में 24 कलाकनि में जंग रोकराई हुई। भारत रूस खां वधीक तेल ख़रीद न कंदो। नवेसर में चांडिया बराबरी जी मंज़ूरी में पुरानी दुश्मनी तां नौजवान सगा भाइर क़त्ल थी विया। हथियारबंदनि होटल ते फायरिंग करे गोलियूं हुयूं। गोलियूं लॻण सबबि साबरे जान में मचांडियो मारिजी विया। पुलिस लाश अस्पताल मुंतक़िल कया। ॿई भाइर नवेसर में डैम ते मज़दूरी लाइ आयल हुआ। गंवर में हथियारबंदनि जी फायरिंग में सॻियूं वासी नौजवान क़त्ल। पुलिस मौजूद क़ुर्बान चनो झेड़नि जे करे खड़ आबाद में रहंदो। कोर्ट मां ॿुधणी खां पोइ वापसि ॻोठ वञी रहियो हो त रस्ते में खेसि क़त्ल कयो वियो। कैपुर जे आरहीं पाड़े में क़त्ल थियल नवीद आरहीं संस्टेन ॿारनि जी जनाज़े नमाज़ अदा कई हुई। जनाज़े नमाज़ में सियासी समाज जे अॻवाननि शहरनि वरेग में शिरकत कई। हिक ई घर मां 5 जनाज़ा खॼण वक़्तु इलाइक़े में माहौल सोगवार थी वियो। आपघात कंदड़ अक्सा इदरीस आरहीं जो मड़ वारिस सरगोदा खणाए विया। गुज़िरियल ॾींहुं औरत पंहिंजे मुड़ुस ऐं 4 ॿारनि खे क़त्ल करण खां पोइ पाण खे गोली हणी आपघात करे छॾियो। हैदराबाद जे इलाइक़े अल शहबाज कॉलोनी में घरू अणबणता माउ खे क़त्ल कंदड़ जवाबदार गिरफ़्तार। पुलिस रुख़सार मरी जे क़त्ल केस में संदसि पुटु मोहम्मद हनीफ़ मरी खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस मूजिबि जवाबदार जे कब्ज़े मां वारदात में इस्तेमालु थियल पिस्टल पिणु हथु कयो वियो। ऐं कंबर में सारियुनि जो मुनासिब अघु न मिलण ऐं गैर क़ानूनी कटौती ख़िलाफ़ DC ऑफिस अॻियां धरणो। सिंध हारी आबादगार ताज जे सर ते कंबर शहदादपुर ज़िले जे 7 तालुकनि जा हारी ऐं आबादगार धरणे में शरीक। आबादगार अॻवान मोहसिन काज़ी चयो त सारियूं तयार थी मार्केट में पहुचणु शुरू थी वियूं आहिनि त सारियुनि जो फ़ी मण 1600 रुपया मुक़ररु कयो वियो आहे, जेको हारियुनि सां ज़ुल्म आहे। हिकु मण ते गैर क़ानूनी 2 किलो कटौती करे हारियुनि जो मुआशी क़त्लेआम कयो पियो वञे।